नाज़रीन सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात में एक भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन सिंध असेंबली तरफ़ां जो 1 अक्टूबर ते मकानी निज़ाम जो जंहिंखे कारो कानून सिंध जे अवाम कोठियो उहो बिल अॼु वापसि वरितो वियो आहे। असांजी ख़ुसूसी नशरियात उन ते जारी आहे। असांजो स्क्रीन ते नंबर बि अची रहियो आहे, तव्हां बि कॉल करे सघो था। हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर तजदीद निगार मंज़ूर सोलंकी साहब। असीं इन मकानी निज़ाम वारो बिल पास थियण खां वठी ऐं वापसि थियण ताईं वारो जेको सफ़र आहे सिंध जी जिदोजहद जो ऐं जेका जाखोड़ रही आहे असीं उन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। मंज़ूर साहब महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। तव्हां कीअं था सम्झो अॼोको फ़ैसिलो जेको सिंध असेंबली वारो ऐं 1 अक्टूबर वारो फ़ैसिलो? मां सम्झां थो तस्वीर अॼोको जेको फ़ैसिलो आहे उहो रुॻो सिंध असेंबली जो फ़ैसिलो न आहे। इहो फ़ैसिलो सिंध जे ॻोठनि में, सिंध जे शहरनि में राइटर्स ऐं थिंकर फोरम जा जेके दोस्त अदीब शाइर सहाफ़ी दानिश्वर हुआ उन्हनि जी जेका जदोजहद हुई, पॉलिटिकल पार्टीज़ जी जेका जदोजहद हुई, सहाफ़ियुनि जी जेका जदोजहद हुई, बज़ात ख़ुदि सिंध टीवी जेका जदोजहद हुई, इहा जदोजहद गॾिजी करे सिंध असेंबलीअ ते अहिड़ो दबाव विधो पीपल्स पार्टीअ जे क़यादत ते, एतिरो जेको आहे सो इख़लाक़ी दबाव विधो जो हू मजबूर थिया आहिनि अॼोके फ़ैसिले करण में। मां सम्झां थो पीपल्स पार्टीअ जे जेको आहे सो हुकूमत खे इहा हिकिड़ी असीं मशरूत क़िस्म जी हिकिड़ी मुबारकबाद ॾियूं था। मशरूत लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे? हा, मशरूत इन करे जो अॼोकी जेका असेंबली में हीउ जेको बिल पास थियो आहे इन मुतलिक़ हिन वक़्त ताईं जेके माण्हुनि जा मैसेजिस आया आहिनि उहे इहे आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता सिंध जे माण्हुनि खे अनुमान आहे, शक आहे त किथे ईअं त न आहे त हीउ सॼो जेको सिस्टम आहे, सॼो जेको अॼोकी जेका एक्टिविटी आहे सा सिर्फ़ु इलेक्शन जी एक्टिविटी आहे। मिसाल तौरु अॻु में जॾहिं बि कहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि या मुतहदा क़ौमी मूवमेंट जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो ईंदो आहे त उन ते सख़्तु एतिजाज कयो वेंदो आहे, उन जा पनाह फाड़बा आहिनि, कार्रवाईअ जा जेके आहिनि से उते असेंबली जे अंदरि वॾो गोड़ घमसान थींदो आहे। पर अॼोको जेको मुतहदा जो रवैयो हो ॾाढो फ्रेंडली हो। उन में सिंध जो माण्हुनि खे शक आहे त ख़ुदा न ख़ास्ता किथे ईअं त न आहे त हीअ सॼी जेका एक्टिविटी आहे असां सिर्फ़ु इलेक्शन जे लाइ आहे ऐं इलेक्शन खां पोइ वरी अहिड़े क़िस्म जी का सरगर्मी थींदी। छाकाणि त तस्वीर तव्हांखे यादि हूंदो गुज़िरियल साल 2011 जे जेको आहे सो इन में अगस्त महीने में जॾहिं पंहिंजो इहो वफ़ाक़ी वज़ीर हो बाबर अहवान, उन बि अचे कराची में अहिड़े क़िस्म जी सरगर्मी कई। पोइ 13 अगस्त ते 2011 में तमामु वॾी सिंध में हड़ताल थी, जंहिंखां पोइ पीपल्स पार्टी सरकार उहो फ़ैसिलो वापसि वरितो। वरी उन साॻे बिल खे वरी हिननि 2012 में आंदो। तंहिंजे करे सिंध में इहो हिकिड़ो ख़दशो ऐं हिकिड़ो अनुमान मौजूदु आहे त ख़ुदा न ख़ास्ता अॼोको जेको फ़ैसिलो आहे इन जी जेको इंटेंशन आहे, इन जी जेका नियत आहे, इन जो जेको मक़सदु आहे सो सिंध फ्रेंडली घटि ऐं इलेक्शन फ्रेंडली वधीक आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो जेकॾहिं पीपल्स पार्टीअ हिकिड़ो चङो कमु इहो कयो आहे त जेको अॻियूं जेको पहिरियों गुनाह कयो हुननि सो राति जी उंदाही में कयो ऐं उन खे अंडू करण वारो, उन खे रद्द करण वारो फ़ैसिलो हुननि ॾींहं जे रोशनी में कयो आहे। इहा ॻाल्हि सुठी आहे। पर मां सम्झां थो पीपल्स पार्टीअ जे हुकूमत खे ऐं ख़ासि करे सिंध जे चीफ मिनिस्टर खे, पीपल्स पार्टीअ जे पार्लियामानी लीडर खे जेकॾहिं हू सम्झनि था त हुननि अॻियूं फ़ैसिलो ग़लति कयो त हू पब्लिक में अचनि ऐं सिंध जे आवाम खां माज़रत कनि, सिंध जे आवाम खां माफ़ी वठनि। जेकॾहिं हुननि सिंध जे आवाम खां माफ़ी वरिती त सम्झंदासीं या सिंध में इहो मैसेज वेंदो त असां को ग़लती थी आहे, असीं इंसान आहियूं, ग़लतियूं वॾनि सियासी लीडरनि खां थींदियूं आहिनि, अॻुवाणनि खां थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं क़ौमुनि खां बि थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे मां सम्झां थो त जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जो हुकूमत जो रवैयो ऐं नियत ठीकु आहे त हुननि खे अचे सिंध जे माण्हुनि खां जेका असां माज़रत करणु खपे। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ईअं नथो थिए ऐं अञा इम्पॉर्टेंट जेको इशू आहे तस्वीर उहो इहो आहे त सिंध असेंबलीअ में जेको अपोज़िशन लीडर जो फ़ैसिलो आहे उहो बि डिटरमिन कंदो, उन मां बि वाज़े थींदो त आया जेको हीउ अॼोको फ़ैसिलो आहे पीपल्स पार्टीअ जो सो इलेक्शन फ्रेंडली आहे या पीपल फ्रेंडली आहे। अच्छा, सिंध जे माण्हुनि सिंध असेंबली 1 अक्टूबर 2012 वारी बि ॾिठी ऐं 21 फरवरी 2013 वारी बि कार्रवाई ॾिठी आहे। 1 अक्टूबर ते इहे साॻाई MPs जेके हुआ चुप हुआ, ख़ामोश हुआ पीपल्स पार्टी ऐं हुनजे हक़ में जॾहिं मकानी निज़ाम वारे हक़ में जॾहिं बिल वोटिंग पे थी त उन्हनि उनखे मंज़ूरु करायो। अॼु उहे साॻाई मेंबर झुमरियूं पिठा हणनि, भाकुर पाइनि, हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि पिया। त इहे ॿई कैफ़ियतूं जेके सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जे MPs जूं आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं नज़र? तस्वीर हिकिड़ी जेका तमामु तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। मां सम्झां थो त उनखे असांखे
उन जो नोटिस उनखे नोट करणु खपे। कड़ी त जॾहिं ही असेंबली में बिल पास मंजूर साहब माज़रत सां इन ते वरी असीं ॻाल्हायूं था। वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, साही वठी वठूं। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे। वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, असां सां गॾु रहिजो। ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मंजूर साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में पाण पियो ॻाल्हायोसीं त सिंध असेंबली जूं ॿ कैफ़ियतूं जेके हुयूं, हिकिड़ो त इहो कारो कानून मंज़ूरु करणु वक़्तु ऐं ॿियो उनखे वापसि वठणु वक़्तु। इन खे तव्हां कीअं? हा, तस्वीर जेका उन ॾींहं जी जेका फुटेज आहे, उन ॾींहं जूं जेके तस्वीरूं आहिनि जंहिं ॾींहं ते सिंध असेंबलीअ मां ही कारो कानून पास कयो वियो, उन वक़्तु तव्हां ॾिसंदव त जेके मेंबर आहिनि ख़ुदि पीपल्स पार्टीअ जा, उन्हनि जा मुंहं, उन्हनि जा जेके तासरात आहिनि, उन्हनि जूं जेके एहसास आहिनि, उहे के एॾा जुबिलेंट, एॾा ख़ुशी वारा, एॾा उत्साह वारा न हुआ। इन जो मतिलबु इहो थियो त उहो कानून हिननि खां ज़ोरीअ पास करायो वियो हो। अॼु जहिड़े तरीक़े सां मीर नादिर मक्सीअ, ससूपली जो ऐं प्लस हिन जा ॿिया जेके मेंबर हुआ, इवन अॼोकी जेका अयाज़ उमरे साहिबु उन ॾींहुं बि हिकिड़ी रड़ कई हुई, जंहिंखे चइबो माना त जेको आहे सो मंज़ूरु करण वारी। ऐं अॼोकियूं जेके अयाज़ उमरे साहिब जूं जेके मतिलबु त रड़ियूं हुयूं, उन्हनि ॿिन्ही में बि फ़र्क़ु हो। मां इहो थो चवां त अॼु पीपल्स पार्टीअ जा मेंबर छा था सोचनि, पीपल्स पार्टीअ जे मेंबरनि जो ज़मीर छा थो चवे, उहो तव्हांखे अॼु नज़र आयो हूंदो। उन ॾींहुं सभु माण्हू मुरझायल हुया। तंहिंजो मतिलबु इहो हो त उहो जेको फ़ैसिलो हो सो पीपल्स पार्टीअ जे इवन इन्हनि माण्हुनि जो न हो। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हुननि खां ज़ोरी इहो फ़ैसिलो करायो वियो, त बि हू सम्झनि पिया हुननि जा चेहरनि जा जेके तासरात आहिनि, हुननि जा मुंहं जा जेके एक्सप्रेशन्स आहिनि, हुननि जे मुंहं ते जेके आहिनि से जेके झलकियूं ॾिसण में पिया आहियूं, उन्हनि मां इहो अंदाज़ो थियो पिए त इन फ़ैसिले मां इवन हू बि ख़ुशि न आहिनि। त इन करे मां सम्झां थो त अॼोको फ़ैसिलो हिकु बहितर क़दम आहे। ऐं ख़ासि करे अॼोके फ़ैसिले जे लाइ मां हिकिड़ो दफ़ो ॿीहर वरजाईंदुसि त जेके सिंध जो जेको ज़मीर आहे, जेके सिंध जा क़ौमी वर्कर आहिनि, जेके सिंध जा अदीब आहिनि, शाइर, दानिश्वर, ख़ासि करे असांजा जेके सची ॻाल्हि आहे त राइटर सिंध जे ज़मीर जी तव्हां ॻाल्हि कई त सिंध जो ज़मीर जेको जागी उथियो, जेको भड़को खाई उथियो सुतल हींहं वांगुरु जिदोजहद में, इन जिदोजहद में कंहिं कंहिं जो किरदारु रहियो, इन ते थोरी तव्हां रोशनी विझो। सिंध जा माण्हू ॿुधण बि चाहींदा, सम्झण बि चाहींदा त इन मकानी निज़ाम ख़िलाफ़ु कंहिं कंहिं जो केतिरो केतिरो हिसो रहियो इन जिदोजहद में। ॾिसो, तस्वीर सभिनी खां अॻु में त मां सम्झां थो त सिंध टीवीअ खां वधीक कंहिंजो बि, छो त जहिड़ो हुन ते नालो आहे, सिंध टीवीअ ते त ॼणो इहो कर्ज़ बि बणिजी वियो, ॼणो हुनजो फ़र्ज़ु बि बणिजी वियो हो। त छाकाणि त हुन ते नालो बि सिंध जा, तंहिंजे करे कॾहिं कॾहिं नाले जी हुरमत रखण जे लाइ कॾहिं कॾहिं जेके आहिनि से पंहिंजे इनखे पंहिंजी जेका माण्हू तव्हां मूं तवको रखनि था, जहिड़ो तव्हांजो जेको आहे सो नालो आहे, उन नाले जी साख, उन नाले जी पत, उन नाले जो भरम रखण जे लाइ, उन नाले जो तक़दुस बरक़रार रखण लाइ हक़ीक़त इहा आहे त सिंध टीवीअ मुख़्तलिफ़ दौरनि में ऐं ख़ासि करे हिन दौर में, हीअ जेका तव्हां ॿ टे मिंट अॻु में जेका ID ॾिठी, जंहिंमें चवनि जेको आहे सो सिंध टीवीअ ते हली त बगड़ बि सिंध खाई न सघिया ऊंदाहनि दौरनि में, त हिन रोशन ऐं अदालत ऐं सहाफ़त ऐं जमहूरियत जे हिन रोशन दौर में गिदड़ सिंध कीअं खाई सघंदा। मां सम्झां थो त सिंध टीवीअ जो किरदारु सभिनी खां अॻु में आहे। उन खां पोइ सिंध बचायो कमेटीअ जा दोस्त आहिनि, उन खां पोइ सिंध राइटर्स ऐं थिंकर फोरम जा दोस्त आहिनि, उन्हनि तमामु घणी जदोजहद कई। मां त सिंध दोस्त जेका मीडिया आहे उनखे बि मुबारकबाद ॾींदुसि, पर ख़ासि करे जेको सिंध टीवीअ हिन में किरदारु अदा कयो आहे, मां सम्झां थो त उहो अनपैरेलल आहे। उनजो को बि जेको आहे मंजूर साहिबु, हिन जेका मकानी निज़ाम ख़िलाफ़ु जिदोजहद हली हुई, उन में असांजा केतिरा ई कारकुन जेके हुआ जिदोजहद जे मैदान में उन ते लठियूं बि लॻियूं हुयूं, गोलियूं बि वसियूं हुयूं, ऐं हिकिड़ो डिगड़ीअ में शहीद थियो। असीं उनखे शहीद चवंदासीं ऐं असीं कोशिशि कंदासीं त उनजे वारसनि सां बि राब्तो कयूं। ऐं असां अॼु जॾहिं उन्हनि वटि सोग जो ॾींहुं आहे, अॼु सॼी सिंध में ख़ुशी जो ॾींहुं बि आहे, त डिगड़ीअ में हिकिड़ो शहीद अब्दुल मालिक, तव्हांखे यादि हूंदो त हिन जिदोजहद एहतजाज दौरान हिकिड़ो शहीद थी वियो। उनजो वालिद अला बख़्श नूहानी जेको आहे फ़ोन ते आहे, ही STP जो कारकुन हुयो अब्दुल मालिक। मां तस्वीर तव्हांखे इन शहीद जे वालिद या वारस सां ॻाल्हाइण खां अॻु में चवंदुसि त जीअं ॿोलीअ जे फ़सादनि दौरान जेके असांजा सिंधी नौजवान शहीद थी विया, उनखे असां ॿोलीअ जा शहीद चयो, त मां सम्झां थो त हिन जदोजहद में जेके असांजा माण्हू शहीद थिया, उनखे असां सिंध जे वहदत जा शहीद
जेकॾहिं चई पुकारियूं त इहो ज़बरदस्त सिंध जी वहदत लाइ शहीद अब्दुल मालिक नुहाणी जो वालिद साहब जेको आहे सो लाइन ते मौजूदु आहे, असीं उन सां ॻाल्हाए वठूं, तव्हां बि उन सां ॻाल्हायो। हलो सर साहब जी। अलाबाक साहब अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। तव्हांजो फर्ज़ंद अब्दुल मालिक हिन जिदोजहद में ऐं हिन कारे कानून जी वापसीअ वारी जिदोजहद में शहीद थी वियो हुयो, अॼु उहो कारो कानून वापसि थी वियो आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया? सर असांजे लाइ इहा ख़ुशी आहे जो मुंहिंजे फर्ज़ंद जंहिं जी मुखालफ़त कई उन में कामयाबु थियो ऐं इन जे लाइ हिकिड़ो अब्दुल मालिक छा, पर जेकॾहिं असांखे 100 सिर ॾियणा पवनि तॾहिं बि मूंखे आमीन। मालिक साहब पंहिंजो नुहाणी साहब तव्हांजो जेको फर्ज़ंद शहीद थियो, मां सम्झां थो त जहिड़ो हुनजो नालो मालिक हो तीअं हुन सिंध जी मालिकी कई ऐं उन मालिकीअ तां हू जेको आहे सो शहीद थियो। तव्हांखे एॾे जेको आहे सो सब्र ते ऐं एॾी क़ुर्बानीअ ते असीं ख़िराज अक़ीदत पेश था कयूं ऐं मां सम्झां थो त सॼी सिंध जा माण्हू तव्हांजे उन फर्ज़ंद जे उन क़ुर्बानीअ खे जो जेको आहे सो क़दुरु कंदा ऐं तारीख़ में उनजो नालो जेको आहे सो सोनहरी लफ़्ज़नि में लिखियो वेंदो। अलाबक साहब, जॾहिं शहीद थियो हुयो तव्हांजो फर्ज़ंद, त उन वक़्तु तव्हांजी छा कैफ़ियत हुई ऐं तव्हां कीअं बि महसूसु कयो त हिकिड़े पासे कारो कानून हो, उनजे ख़िलाफ़ु हलंदड़ जिदोजहद हुई, ॿिए पासे तव्हांजे घर में लाश आयो आहे, त उन वक़्तु तव्हांजी कैफ़ियत छा हुई, महसूसात छा हुई तव्हां घर भातियुनि जी? असांखे इहो प्रोग्राम हो त जेकॾहिं हिकिड़ो अब्दुल मालिक शहीद थी वियो ऐं हीउ ॾिठो निज़ाम टुटी पवे ऐं असांजी सिंध बची पवे त इहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी हुई। अॼु उनजो विछोड़े जो ग़म तव्हांखे कीअं थो महसूसु थिए त कारो कानून वापसि थियो आहे, त तव्हांजो फर्ज़ंद कोन्हे को, अॼु तव्हां मौजूदु आहे, तव्हां उनखे ग़म खे कीअं था महसूसु कयो? साईं अॼु असांजे मुंहुं पियो त छा, पर जेको असांजो पूरो पाड़ो आहे हुन में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। महिरबानी महिरबानी वरी वरी अलाबख्श नुहाणी साहब, हिकु फर्ज़ंद त छा पर 100 फर्ज़ंद हूंदा, अब्दुल मालिक हूंदा, उहे क़ुर्बान करण लाइ तयारु हुयो। हीउ हिकु शहीद जो वालिद साहबु हुयो, डिगड़ी खां STB कारकुन जेको अब्दुल मालिक जिदोजहद में शहीद थी वियो, उनजे वालिद जो इहो जज़्बो हुयो ऐं यकीनन सॼी सिंध खे इहो जज़्बो हुयो त सिंध ते ॾुखियो वक़्तु जॾहिं बि ईंदो, सिंध जा माण्हू, सिंध जा वारिस उहे उथी खड़ा थींदा, जीअं मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु उथी खड़ा थिया हुआ। मंदूर साहिब, हीउ जज़्बो हुयो त ॾुख उन्हनि जा दूर थी विया। हीअ त भिटाईअ जी उहा सिटा जंहिंमें भिटाई चयो त कातिल कमाई करे विह माखी जीअं कनि। हीअ उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे मौत खे हिकिड़ी ख़ुशीअ में तब्दील कयो आहे। कातिल कमाई करे विह माखी जीअं किन, जी विह माखी जीअं कनि, वेही तिन वटनि पीज खे प्यालियूं। ही उहे माण्हू आहिनि सिंध जा जेके पंहिंजा बचा जिन जा शहीद थी था वञनि, उनजे बावजूदु हू महसूसु था कनि त असांजे बचनि जी शहादत हिन सिंध जे लाइ जेको आहे, सिंध जी क़ुर्बानीअ जे लाइ, पंहिंजे वतन जे वदत खे बचाइण लाइ जेकॾहिं उहे शहीद बि थी था वञनि त उहो ॾुखु न चइबो। मां सम्झां थो हिननि माण्हुनि खे असांखे ख़िराज अक़ीदत पेश करणु खपे, ख़िराज तहसीन पेश करणु खपे ऐं इन्हनि माण्हुनि खे वाक़ई सलाम आहे, छाकाणि त इहा ॻाल्हि ज़बानी तरह सां चवणु त तस्वीर सवली आहे, पर पंहिंजे पुटनि जे ऐं पंहिंजे जेको आहे सो घर जे भातियुनि जी शहादत खे ईअं फ़ख्रिया अंदाज़ में पेश करणु जीअं हिन नुहाणे साहब। सिंध थिंकर्स ऐं राइटर्स फोरम जी हिकिड़ी वरी पंहिंजी जिदोजहद रही, ठीकु आहे, मुशाइरा, मज़ाहिमती मुशाइरा कयूं, हुन में शाइरनि खे, अदीबनि खे, दानिशवरनि खे गॾु कयूं। तव्हांजे हिन अचण खां अॻु में असां पंहिंजे प्रोग्राम में इहा तजवीज़ ॾिनी हुअसीं त जेके बि शहीद आहिनि मकानी निज़ाम जा, उन्हनि जा यादगार ठाहिराया वञनि उन्हनि जे शहरनि में, त असीं थिंकर्स फोरम खे या ॿियूं जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त उहे वञी उन्हनि जा यादगार ठाहिराइनि उन्हनि जी। न हीअ तमामु तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। तस्वीर सिंध जे वहदत जा इहे जेके शहीद आहिनि, जेकॾहिं ॿिए कंहिं बि पार्टीअ न कयो त मां सिंध राइटर्स ऐं थिंकर फोरम जे दोस्तनि खे यकीननि चवंदुसि ऐं हू यकीननि इन ॻाल्हि ते अमल कंदा, छाजे करे त हुननि जी फ़िलहालु बल्कि हुननि जो को बि अदरवाइज़ को बज़ाहिर को सियासी मोटिव हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ अची वई आहे। असांजी जेको शुरू खां कुझु ॾींहंनि खां वठी असांजी इहा इल्तिजा बि हुई, ऐं मुतालबो बि हुयो सिंधी माण्हुनि जो, ऐं 1 फरवरी खां वठी जेका तहरीक हलाई सिंधी अदबी संगत ख़ासि तौर ते सिंध में, त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सिंध असेंबली हींअर उहो बिल मंज़ूर करे छॾियो आहे त सिंधी समेत जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि पाकिस्तान जो मादरी, उन्हनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। यकीननि इहा ख़ुशि आईंद ॻाल्हि आहे, छाकाणि त
7 जुलाई 1972 ते उहा साॻी सिंध असेंबली आहे जंहिं बिल मंज़ूरु कयो। 62 माण्हुनि जो ऐवान हुयो जंहिंमां 7 मेंबरनि मुखालफ़त कई हुई ऐं बाक़ी ॿिया मेंबर उन जी हिमायत में हुआ। जंहिं खां पोइ ॿोली फ़साद जी तव्हां सवेर ॻाल्हि कई त ॿोली फ़साद शुरू कया विया, जॾहिं त उर्दूअ जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का उन बिल में शइ कोन हुई, न को हिन ई बिल में अहिड़ी का शइ आहे। त हाणे पीपुल्स पार्टी वेंदे वेंदे तस्वीर मूंखे त लॻे थो पीपल्स पार्टीअ भला अॼोके ॾींहं जो अलाए हुननि खे कंहिं फार में ॿुधायो त अॼोके ॾींहं ते सभु तव्हांखे पंहिंजा गुनाह जेके आहिनि से धोइणा आहिनि अलाए छा, त इन करे अॼु 2-3 बिल अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से टेलीविज़न जे स्क्रीन ते टिकर हलनि था पिया, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर असां चाहींदासीं त पीपल्स पार्टीअ ॾे सिंध जे माण्हुनि जो जेको अञा रहियल कर्ज़ु आहे, सिंध जे माण्हुनि जा अञा जेके सुवाल आहिनि उन्हनि जा पीपल्स पार्टी जवाबु ॾिए। जेसि ताईं सिंध असेंबलीअ जे अंदरि नुसरत सर अब्बासीअ खे फंक्शनल मुस्लिम लीग जे जेको आहे सो अॻुवाण कंहिंखे अपोज़िशन लीडर जो स्टेटस तस्वीर नथो मिले, तेसि ताईं मां सम्झां थो त पीपल्स पार्टीअ जे ऐं मुतहदा क़ौमी मंज़ूर साहब हिकिड़ो ॿियो सिंध जी वहदत जो हिकिड़ो ॿियो शहीद आहे, नवाब शाह में शहीद थियो हुयो पंहिंजो अली रज़ा उर्फ़ छोटू ख़ासकेली जिस्कम जो कारकुन हुयो। उनजो भाउ ज़ुल्फ़कार ख़ासकेली साहब लाइन ते मौजूदु आहे, असीं उन सां बि ॻाल्हायूं त उनजा जज़्बात हिन वक़्तु कहिड़ा आहिनि। हलो मां ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, मुंहिंजो छोटू भाउ ख़ासकेली शहीद अली रज़ा ख़ासकेली नवाब शाह में जी 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 हा उनजो कुझु बि कोन थियो आहे, बची रहिया वीचारा माना उन्हनि जो कुझु बि हिन हुकूमत कुझु बि कोन कयो आहे। असां केस दाख़िल कयो, उन केस जो अञा ताईं को बि मतिलबु कोन निकितो आहे, कुझु बि असां लाइ कोन थियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असां लाइ माना इहे माना माना ईअं सम्झ माना बि आहे, माना असां कुझु बि कोन थियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असां पंहिंजा कमाईंदा पंहिंजा खाऊं था, असां कुझु बि कोन थियो आहे। असांखे माना हुकूमत इहा पर असां माना माना इहा माना इंसाफ़ कोन्हे को, असां ग़रीब माण्हुनि जो को बि इंसाफ़ कोन्हे। मां जस्कम जो कारकुन ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली छोटू अली रज़ा ख़ासकेली शहीद जो भाउ भोग आहियां। असां माना को बि माना वॾो माण्हू साथ ॾियण लाइ तयारु कोन्हे। दादा ज़ुल्फ़कार, अॼु तव्हांजे शहीद भाउ जे खून जेको आहे रंग लातो आहे, मकानी निज़ाम वारो जेको ठहराउ उहो जेको बिल उहो वापसि थी वियो आहे, अॼु तव्हां कीअं था महसूसु कयो पिया? शायदि इन जे करे फॉल्ट आहे को लाइन जो, असांजो आवाज़ु न पियो वञे ऐं उॾां आवाज़ु अचे पियो। हुन पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायो त केस दाख़िल आहे ऐं उन जे खून सां इंसाफ़ न पियो थिए। हा, पर तस्वीर हुन जी जेका इस्तदा हुई, हुन जी जेका हुन जो जेको सुवाल हो या हुन जी जेका तलब हुई, त हू जेको ख़ासकेली छोटू ख़ासकेली वीचारो गुज़ारे वियो, जेको मारियो वियो, उन खे हिन वक़्त ताईं कंहिं बि कंपनसेशन न ॾिनो आहे। उन खे हिन वक़्त ताईं का बि जेका आहे सा को मुआवज़ो न मिलियो आहे। हुनजा बचा, हुनजो घर जेको सो फाका कशीअ जो शिकार आहे, लंघड़नि ते वेठो आहे। त इन करे मां सम्झां थो त जेकॾहिं सरकार त शायदि न करे सघे, न कंदी, छाकाणि त जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजे कमनि ऐं पंहिंजे मसरूफ़ियतुनि ऐं पंहिंजे मफ़ादनि खां जे लाइ टाइम आहे, आवाम जे लाइ टाइम हुन वटि घटि आहे। पर घटि में घटि सिंध बचाओ कमेटी, क़ौम परस्त ऐं सिंध राइटर्स थिंकर फोरम वारनि दोस्तनि खे खपे त हीअ जेके सिंध जा शहीद आहिनि, न सिर्फ़ु हिननि जा यादगार ठहिराइनि, पर इन्हनि जे वालदेन खे बि हिकिड़ो जेको जेतिरी बि हुननि जी माली मदद करे सघनि एतिरी हुनजी। मंज़ूर साहिबु, सिंध असेंबली में जेको मादरी ॿोलियुनि खे क़ौमी दर्जो ॾियण वारो जेको ठहराउ मंज़ूरु थियो आहे, इन ते बि असीं ॻाल्हायूं था, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, असां सां गॾु रहिजो। सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि। हा मंज़ूर साहिबु, अॼु जेको हीउ बिल पंहिंजो ठहराउ जेको मंज़ूरु कयो आहे सिंध असेंबली, सिंधी ॿोली समेत मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण वारो, तस्वीर मां सम्झां थो त ठहराउ ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर सची ॻाल्हि इहा आहे त नवाब यूसुफ टालपुर वारनि जो ऐं जेको आहे सो पंहिंजी मारवी मेमन साहिबा जो जेको क़ौमी असेंबली जे अंदरि बिल हो, उन खे पीपल्स पार्टीअ जी जेका फेडरल ऐं पार्लियामानी पार्टी आहे उन सपोर्ट न कयो हो ऐं उहे सभु शयूं रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। मां सम्झां थो त इहो रुॻो जेको आहे सो हेडलाइंस ऐं ख़बरुनि ठाहिण जे लाइ इहा एक्टिविटी न थियणु खपे। पीपल्स पार्टीअ खे जेकॾहिं वाक़ई पंहिंजे क़ाइद वारी जेका पीपल्स पार्टी आहे, जेका नज़रियाती पीपल्स पार्टी जेकॾहिं हू पंहिंजे पाण खे बनाइणु चाहे थी, त हुनखे इहे सभु शयूं क़ौमी असेंबली जे अंदरि आणणु खपनि। ऐं क़ौमी असेंबली जे अंदरि पीपल्स पार्टी छो थी करे? सिंध मां पीपल्स पार्टी साॻी आहे जेका
ठहराव मंज़ूर थी करे, पर क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी उन जे लाइ का बि सीरियस एफर्ट नथी करे। छो मां सम्झां थो त जेकॾहिं पीपल्स पार्टी ईअं करे हा त नवाज़ लीग सां बि ॻाल्हाए हा, ॿियनि पार्टियुनि सां ॻाल्हाए हा त शायदि पाकिस्तान में क़ौमी ॿोलियुनि वारो जेको बिल आहे उहो पास थी वञे हा। उहो चए थो तव्हां वारी ॻाल्हि साॻी नवाब यूसुफ टालपुर जंहिं इहो आणणु पियो चाहियो बिल, कंहिं क़यादत हिनखे संजीदह वरितो ई, उन मां वज़ीर आज़म सां बि मिलियुमि, पर हे पीपल्स पार्टी 5 दौरनि ते कारो टिको आहे क़ौमी ॿोलियुनि वारो जेको बिल जो न अचणु, पेश न थियणु ऐं मंज़ूर न थियणु, हिकिड़ो त क़ौमी असेंबली में उन्हनि जो MNA थो चवे पियो पाण त। अच्छा, ॿियो तस्वीर ॻाल्हि इहा आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो भला जे दौर में, भुट्टे साहिब जे दौर में सिंध असेंबलीअ में हिकिड़ो क़ानून पास थियो हो ॿोली वारो। उन ॾींहं खां वठी करे अॼु ॾींहं ताईं सिंध जे अंदरि, ख़ासि करे कराचीअ जे अंदरि जेको सिंधी ॿोली पढ़ाइण वारो, ख़ासि करे कॉलेजनि जे अंदरि पढ़ाइण वारो जेको क़ानून आहे सो उन ते इम्प्लीमेंटेशन ई न थियो आहे, उन ते अमल ई न थियो आहे। 2005 में डॉक्टर हमीदा खुड़ो जॾहिं सिंध जी एजुकेशन मिनिस्टर हुई त उन कोशिशि कई त कराची जे कॉलेजनि में सिंधी पढ़ायो वञे। असांजो शागिर्द जेको सिंधी शागिर्द आहे उहो सलीस उर्दू पढ़े थो, पर कराचीअ जो शागिर्द जेको फर्स्ट ईयर इंटर में आहे, 11वीं 12वीं में आहे, उहो जेको आहे सो सलीस सिंधी कोन थो पढ़े। तंहिंजे करे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जी हुकूमत खे जेकॾहिं हू चाहे ऐं हुन में संजीदगी आहे त अहिड़े क़िस्म जूं सीरियस क़िस्म जूं कोशिशूं करणु खपनि इन्हनि ठारावनि सां, ऐं रुॻो माण्हुनि जे जेको आहे सो दिलि लुभाइण सां या माण्हुनि खे विंदराइण सां मां सम्झां थो त का हक़ीक़ी क़ौम जी जेका असां सर्विस न पई थिए। राब्तो बहाल थी वियो आहे, हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, कॉल वठी वठूं त वरी ॻाल्हाईंदासीं। हलो हेलो, सर। वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो था? सर अब्दुल अज़ीज़ बंगलानी उमरकोट सां। जी अब्दुल अज़ीज़, छा चवणु चाहींदव? सर हिन वक़्तु जेको ही कानून हिननि वापसि वरितो आहे जी, इहो किथे का साज़िश त कोन्हे इलेक्शन जे हवाले सां? जी इलेक्शन वेझो अचे पई त माण्हुनि जो असां पीपल्स पार्टी चाहे थी त दिलूं असीं खटियूं, त उहा का सिचुएशन त नज़र कान पई अचे। उन हवाले सां साईं पुछणु चाहींदुसि। ठीकु आहे अब्दुल अज़ीज़, महिरबानी। वरी वरी इहो साॻी ॻाल्हि जेका तव्हां पे हा, तस्वीर ॻाल्हि आहे त सोचे पियो। ॾिसो, ॻाल्हि आहे त जेकॾहिं पीर साहिब पघारे जेको सो 14 डिसंबर वारो जेको हैदराबाद जो जलसो उन में चई त असांखे अपोज़िशन लीडर जो स्टेटस इन करे नथो मिले जो असांखे ख़ौफ़ आहे त अॻिते हली पीपल इनखे जेको आहे सो मुतहदा क़ौमी मूवमेंट खे अपोज़िशन लीडर जो उहिदो ॾिनो वेंदो। हाणे मां सम्झां थो त उन शक में वधीक जेको आहे सो अॼु पीपल्स पार्टी ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेके आहिनि से ईअं मुहतात क़िस्म जी जेका असां अपोज़िशन हिक ॿिए जे लाइ जेको आहे सो इख़्तियार कई आहे। मूं इहो अॻु में चयो त जॾहिं पीपल्स पार्टी ऐं का बि पार्टियूं जेकॾहिं हिक ॿिए सां सीरियस क़िस्म जे टकराव में हूंदियूं आहिनि त उन में असेंबली जो रंग ॿियो हूंदो आहे। अॼु उहो रंग न हुयो, तंहिंजे करे सिंध जो माण्हुनि खे शक आहे जेकॾहिं पीपल्स पार्टी वाकई सिंध जे माण्हुनि जा जेके आहिनि से ॾुख जेके आहिनि से मिटाइणु चाहे थी, हुननि जे ज़ख़्मनि ते जेके आहिनि से मलम ऐं मरहम ऐं पटियूं रखणु चाहे थी, त पीपल्स पार्टी खे घटि में घटि अपोज़िशन लीडर जो फ़ैसिलो जेको आहे सो करणु खपे। कानून ऐं आइन जी जेका असां तक़ाज़ा आहे त हर असेंबली जे अंदरि हिकिड़ो अपोज़िशन लीडर हूंदो। सिंध असेंबली केतिरे वक़्त खां बिना अपोज़िशन लीडर जे हले पई थी, तंहिंजे करे उहो स्टेटस ॾियणु खपनि। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि त अपोज़िशन जो जेको मुतालबो आहे त गवर्नर खे इस्तीफ़ा ॾियणु खपे। जेसि ताईं इहे मुतालबा नथा थियनि तेसि ताईं सिंध जो माण्हू सम्झंदो, जीअं बंगलानी साहिब ॻाल्हि कई, तेसि ताईं माण्हू सम्झंदा त इहो फ़िलहालु ॼण त हिननि जी नोराकुश्ती आहे। अच्छा, हाणे उन जे करे जेकॾहिं हीअ जेको बंगलानी साहिब जेका तस्वीर ॻाल्हि कई त तमामु ज़बरदस्त हिकिड़ी डेवलपमेंट थी आहे असांजे प्रोग्राम जे हलंदे हलंदे मंजूर साहिबु त सिंध राइटर्स ऐं थिंकर्स फोरम पारां सिंध जी वहदत जे शहीदनि लाइ शील्ड एवार्ड ऐं रोक रक़म जो ऐलान कयो वियो आहे। ॾाढो सुठो। सिंध राइटर्स फोरम जा अॻुवान सिंध TV ॾिसी रहिया आहिनि ऐं सिंध जी सूरत हाल खे मॉनिटर बि करे रहिया आहिनि ऐं फौरी तौर ते उन्हनि नोटिस वरितो आहे जेका असां अपील बि कईसीं त ईअं करणु खपे, हिन शहीदनि जा यादगार ठाहिराइण जी बि केरु हामी भरे उते गुल निशावर कनि वञी। न, मां सम्झां थो त राइटर्स ऐं थिंकर फोरम जे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियणु खपे त हुननि अहिड़े क़िस्म जो कयो आहे। ऐं तस्वीर रुॻो सरकार ते भाणु न खपे। ही जेके असांजा आज़ादु इदारा आहिनि, सिंध टेलीविज़न पंहिंजे हिसाब सां तव्हांखे यादि हूंदो मोहतरमा जे शहादत भेरीअ केॾो वॾो किरदारु अदा कयो। सिंध TV उन खां अॻु में केतिरा ई अहिड़ा किरदार अदा कया जेके अदरवाइज़ सिंध TV जो किरदारु ऐं हिकिड़ो मुनफ़रद ऐं हिकिड़ो तारीख़ी किरदारु रहियो आहे। इन ते थोरो ॻाल्हाइणु खपे। सिंध जा माण्हू ख़ुदि ॻाल्हाइनि था सिंध TV जे किरदार ते, तव्हां बि ॻाल्हाईंदो पर हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, उन खां ॻाल्हायूं त उहो छा थो चवणु चाहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो था? मां दादू मां थो ॻाल्हायां, हाजी मोहम्मद जमाली। हा जमाली साहिब, छा चवणु चाहींदो तव्हां? असां सिंध TV खे मुबारकबाद ॾियणु चाहियूं था। जज कई ऐं अॼु असां जी आज़ादी वारो ॾींहुं असांखे मिलियो सम्झ। ठीकु आहे, ॿियो कुझु चवणु चाहींदव?
असां चाहियूं त पीपल्स पार्टी जेका आहे असुली जेका आहे सा सिंधियुनि जी आहे ऐं बिल्कुलु सिंधियुनि जो ख्यालु करे थी ऐं जेकॾहिं को बिल ग़लति अची थो वञे ग़लती थी वञे त उहा वापसि कनि था। ठीकु आहे, महिरबानी जमाली साहिबु, महिरबानी। तव्हां हिन बि जमाली साहिबु दादू खां सिंध टीवी खे मुबारकूं ऐं असांखे जमाली साहिबु मां सम्झां थो त असांखां वधीक तस्वीर पीपल्स ईअं कीअं चइजे, चूंडियल माण्हुनि जो ऐवान आहे, पार्लियामानी पार्टी आहे, उन में चवनि था त तव्हांखे यादि हूंदो तस्वीर 2 महीना त पीपल्स पार्टी अॻुवाण इहो चवंदा रहिया त हे अणपढ़ियल आहिनि, हिननि खे सम्झण जे लाइ PhD करण जी ज़रूरत आहे। ख़ुदि असांजे सिंध जे तमामु वॾे राइटर अमर जलील साहिबु पंहिंजे प्रोग्राम में चयो त साईं असांखे अचे महिरबानी करे सम्झायो त इहो जेको कहिड़ी हिन जेको शर्जील मेमण चयो हो त मां ईंदुसि अमर जलील जे प्रोग्राम में, अयाज़ सूमरे खे चयोसीं ॿई न आया त हुन चयो मां कुझु सुवाल कंदोमांनि, मूंखे जवाबु ॾियनि, हू भॼी विया। हाणे कल्ह जेका पीपल्स पार्टी जी राय हुई, अॼु जेका राय आहे उन में जेको इख़्तिलाफ़ आहे, मां चवां थो पीपल्स पार्टी जी क़यादत खे अचे ऐं हिकिड़ी ओपन मीडिया में सिंध जे माण्हुनि सां माज़रत करणु खपे। छो त तव्हां इहा ॻाल्हि नथा चई सघो त तव्हां कल्ह बि ठीकु हो, तव्हां अॼु बि ठीकु आहियो, जेसि ताईं हू सिंध जे माण्हुनि में न ईंदा ऐं जेसि ताईं पंहिंजे ग़लतीअ जो इतराफ़ न कंदा। छाकाणि त अमली तरह सां त हुननि ईअं कयो आहे, अॼु को क़ानून पास करे पीपल्स पार्टीअ ॼण त इहो चयो आहे त असीं कल्ह ग़लति हुआसीं। जेकॾहिं तव्हां कल्ह ग़लति हुयो त इहा बि हिकिड़ी दानिशवराना बहादुरी आहे त तव्हां अची ओपन मीडिया में माण्हुनि जे साम्हूं चओ त असांखां ग़लती थी आहे। हिन जमाली साहिबु ॻाल्हि कई त जेको आहे सो असां उन ते कमेंट नथा कयूं, ठीकु आहे, जेका बि माण्हुनि जी राय आहे, को पीपल्स पार्टी खे वोट ॾिए थो, को पीपल्स पार्टी खे वोट नथो ॾिए। जेका भली ॻाल्हि तस्वीर अगरि आहे उहा इहा जेका मां करणु पई चाही त जेसि ताईं असांजा इदारा मज़बूत न थींदा, सिंध टीवी हिकिड़ो इदारो, सिंध टीवी 2010 जी जेका महाबोर्ड हुई उन में सिंध जे माण्हुनि जी एतिरी वाहर कई, मां सम्झां थो शायदि एतिरी जेको आहे सो हुकूमत बि न करे सघी। ही जेके असांजा राइटर्स ऐं थिंकर फोरम वारा दोस्त आहिनि, उन्हनि जेको सिंध जे वहदत जे शहीदनि जे लाइ जेको जंहिं क़िस्म जे ऐलाननि जो जेको हिन कंपनसेशन ऐं उन्हनि खे एवार्डनि जो ऐलान कयो, इहा सुठी ॻाल्हि आहे। सिंधियत बि संगत खे बि ईअं करणु खपे। असांजा ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, रुॻो सरकार ॾे जेको आहे सो हथ ऐं अखियूं ॿधी उन ॾे निहारणु न खपे। हुकूमत जो हाल तमामु जेको आहे सो पूरो सारो आहे। तव्हां ऐं असां ऐं असांजे इदारनि खे मां सम्झां थो जेकॾहिं असां सिंध जी मालिकी करणु शुरू कई त असीं काफ़ी बुरहाननि मां ऐं काफ़ी मसइलनि मां जेको आहे सो टपी पार पवंदा। राब्तो बहाल थी वियो आहे फ़ोन जो, असीं वरी ॾिसूं त कॉलर किथां आहे। हलो हलो, हा अदा, पंहिंजो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो ॿुधायो। हलो साईं, किशोर कुमार पियो ॻाल्हायां, ज़िले छत्ता खां। जी किशोर साहिबु, छा चवणु चाहींदो तव्हां? सर असां इहो था चयो हिननि बलदिया निज़ाम वापसि वरितो, पर जेके कारे निज़ाम एतिरी जदोजहद में जेके शहीद थिया उनजे लाइ को दुआ बुआ असेंबली में घुरंदो आहे, उनजे घरनि ते घटि में घटि उहे वञण, उनजे लाइ उन्हनि जी पोइवारी त कनि घटि में घटि। ठीकु आहे, तव्हांजी तजवीज़ तमामु ज़बरदस्त आहे, महिरबानी किशोर साहिबु। न इहा तमामु सुठी ॻाल्हि कई आहे किशोर साहिबु। तस्वीर मां त चवंदुसि त जेको आहे सो बिल्कुलु जीअं साईं चयो त घटि में घटि अॼु पीपल्स पार्टी खे या कंहिं ॿिया जेके असांजा मेंबर आहिनि उन्हनि खे घटि में घटि या रिथ पेश करणु खपे हा। बल्कि जेकॾहिं असेंबली जो इजलास हले थो त हिन प्रोग्राम जे तवसत सां, हिन प्रोग्राम जे वसीले सां असां या वरी बि इहा अपील कंदासीं त सुभाणे के इजलास में सिंध जी वहदत जा जेके शहीद आहिनि उन्हनि जे लाइ सिंध असेंबलीअ में हिकिड़ी जेका असां दुआ मग़फ़रत कई वञे ऐं उन खां पोइ सिंध असेंबली या जेको ॾाढो ठाराह मंज़ूर करे सिंध हुकूमत खां त इन्हनि माण्हुनि खे जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि जे ग़रीब वारसनि खे उनजो कुझु न कुझु मुआवज़ो ॾिनो वञे। मंज़ूर साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए पियो। नाज़रीन, अॼु इहे तजवीज़ूं आयूं आहिनि सिंध असेंबलीअ जे पीपल्स पार्टी जे मेंबरनि जे लाइ त जेके सिंध जी वहदत जा शहीद आहिनि फौरी तौर ते उहे सुभाणे वारे इजलास में उन्हनि जी दुआ मग़फ़रत कराइनि ऐं उन सां गॾोगॾु जेके केस दाख़िल थियल आहिनि, जिन माण्हुनि जी गोलियुनि जो शिकार थिया हुया, उहे माण्हू उन्हनि जे केसनि जी पोइवारी कई वञे, उन सां गॾोगॾु उनखे इंसाफ़ बि ॾियारियो वञे ऐं असीं पंहिंजी ख़ुसूसी ट्रांसमिशन जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, वरी उन खां पोइ असीं हाज़िर थियूं था, तेसीं ताईं इजाज़त।